साईं पंहिंजो राति मुल्क वज़ीर आज़म मिस्टर इमरान ख़ान जेको ख़िताबु कयो ऐं उहो स्पेशल ख़िताबु हो जेको असां वटि वायरस आउटब्रेक थियो आहे उन ते, त उन जूं ख़ासि ॻाल्हियूं कहिड़ियूं, उनखे तव्हां कीअं था ॾिसो? असल में इहा ई जेको आहे सो सिंध जे या पाकिस्तान जे हिकिड़े बाशौर माण्हू खे एक्सपेक्टेशन बि इहा ई हुई त इमरान ख़ान को एॾो को रोड मैप न ॾींदो या को प्लान न ॾींदो इन सॼी शइ खे, छाकाणि त उन वटि कंहिं क़िस्म जी शइ आहे कोन। हाणे इहा ॻाल्हि त अॼुकल्ह मां सम्झां थो त हर ॿार बि जेको आहे थोरो घणे पढ़ियलु लिखियलु माण्हू आहे उहो बि सम्झे थो त हिन जेको कोरोना वायरस खां छा करिणो आहे, छा करणु घुरिजे, माण्हू घरनि में हुजे, हथ धोए, इहा ई आम ॻाल्हि हुई ख़ान साहब जी ऐं इहा ई एक्सपेक्टेशन बि इहा ई हुई। ऐं ख़ान साहब मां का चङाई जी उमेदु हरूभरू माण्हुनि खे आहे बि कोन, न ई हिन मुल्क जा हुकुमरान खे एॾियूं चङायूं करे बि सघनि था हिन मुल्क जे अवाम सां। तंहिंजे करे को फज़ूल क़िस्म जो ख़िताबु हुयो ऐं गैर ज़रूरी अजायो ख़िताबु हुयो। बहरहाल हुन ख़िताब जो शौक़ु आहे जो हुन पूरो कयो। हा, जेके इमरान ख़ान खे मुल्क जो वज़ीर आज़म आहे, चइनी सूबनि जो वज़ीर आज़म थियो, ऐं असांजी जेको सूबे जो वज़ीर आला आहे पंहिंजो साईं मुराद अली शाह साहब, मुराद अली शाह साहब जेके एफर्ट्स वरितियूं आहिनि उन्हनि जो उनखे एप्रिसिएशन मिली आहे। ऐं टियों ॾींहं त जेको ट्वीट ते टॉप 10 जेको ट्रेंड हो उन में मुराद अली शाह बि हुयो, त तव्हां मुराद अली शाह जे एफर्ट्स खे कीअं था ॾिसो? ज़ाहिर आहे मुराद अली शाह साहब जेके एफर्ट्स हिन महिल ताईं वरिता आहिनि उहे एप्रिशिएट करणु जहिड़ा ज़रूरु आहिनि, पर उन्हनि जी सिंध गवर्नमेंट जी बि इवन जेका कैपेसिटी मूंखे लॻे थो जेकॾहिं हीउ वाक़ई आउटब्रेक थी वियो ऐं जीअं ॿियनि इटली में या चाइना में या ईरान में जेका हुन सूरत हाल कई आहे, हिन असांजे ख़िते में बि जेकॾहिं इहो ईअं थियो त पोइ मां सम्झां थो त सिंध हुकूमत खां जे वस जी ॻाल्हि बि न रहंदी ऐं उहा बि उनखे रोके कोन सघंदा। बाक़ी हिन महिल त जेके उन एफर्ट्स वरिता आहिनि उहे ज़ाहिर आहे त उनखे एप्रिशिएट करणु घुरिजे ऐं उन पंहिंजी पर में पंहिंजे कैपेसिटी मुताबिक़ उन सुठी महिनत कई आहे ऐं हिकिड़ा क्वारंटाइन सेंटर्स ठाहिया अथऊं ऐं अॻुवाट जेको आहे सो हिननि वटि प्लैन आहे पाकिस्तान जे अंदरि। चइनी जेके सूबा आहिनि ऐं चइनी सूबनि जा जेके CM आहिनि उन खां सभ खां बहितर परफॉर्मेंस वरी बि मुराद अली शाह साहब जी आहे। अच्छा, इहे सखर में जेको कैंप ठाहे थो इन मां माण्हुनि खे को ख़तरो त न आहे आसपास वारनि खे? न, आसपास वारे माण्हुनि खे को बि ख़तरो न आहे। बाक़ी ज़ाहिर आहे उते जा जेके कैंप खे जीअं हुजणु घुरिजे, क्वारंटाइन जीअं हुजणु घुरिजे, क्वारंटीन जीअं हुजणु घुरिजे, उन लेवल जो आइडियल न आहे, पर तंहिं हूंदे बि ज़ाहिर आहे ॿियो रस्तो कोन हुयो हिननि वटि। उते जेके सखर माण्हू रखिया अथऊं आसपास जे माण्हुनि खे ॿियनि माण्हुनि खे इन मां को ख़तरो कोन्हे। बाक़ी के अहिड़ा माण्हू बि जेके ईरान खां आया आहिनि, जेके ग़ाइब आहिनि, जेके क्वारंटीन में न आहिनि, ॻोठनि में हलिया विया आहिनि, उन्हनि मां ज़रूरु ख़तरो अॻिते हली थी सघे थो ऐं उहे जेकॾहिं केसिस अहिड़ा ज़ाहिर थी पिया उहे मसइलो पैदा करे सघनि था। बाक़ी जेके क्वारंटीन वेठा आहिनि उन मां को बि ख़तरो न आहे। अच्छा, तव्हां ॻाल्हि कई त हिकिड़ा माण्हू आहिनि जेके लिकी आया आहिनि या उहे उन्हनि जे अहिड़ा माण्हू आहिनि? बिल्कुलु, इहा हिकिड़ी ख़बर बि ब्रेक थी हुई त हिकिड़ो पलियो गोपांग ॻोठु आहे जेको आहे सो लाड़काणे ज़िले जो आहे ऐं उहा बस वञी उते ॻोठ में वञी पहुती आहे। हिकिड़ो तरीक़ो इहो आहे, इहो KTN जी ख़बर मूं वेठे ॿुधी। ऐं उनखां सवाइ खोड़ अहिड़ा माण्हू बि आहिनि, ईरान जा रस्ता अहिड़ा बि आहिनि जेके बॉर्डर्स खां सवाइ या तफ़्तान खां अलावा ॿियनि रस्तनि खां बि माण्हू अचनि था ऐं स्मगलिंग जा तरीक़ा बि कंदा आहिनि। अदरवाइज़ इलीगल इमिग्रेशन जेका थिए थी उहा बि ईरान खां थींदी रही आहे। उहो डेंजर बि ख़ुदि जेको आहे सो मूंखे ख़तरो लॻे थो। न वञा बि त जेकॾहिं ईअं निकिरी पिया आहिनि उहे ज़ाहिर आहे 15 ॾींहंनि 20 ॾींहंनि में ख़बर पइजी वेंदी उहो केतिरो असरअंदाज़ थिया आहिनि न थिया आहिनि। त तंहिंजे करे उहो ख़तरो आहे, उनजे करे नुक़सानु वधीक थी सघे थो। बाक़ी क्वारंटाइन में वेठलनि जे करे को बि नुक़सानु न आहे। सही। हिन वक़्तु दुनिया खे वॾो थ्रेट आहे, चवनि था पिया त किरोड़े माण्हू उनजे लिपेट में आहिनि ऐं अलाह न करे त हिते को अहिड़ी का सूरत हाल पैदा थिए, उन में थोरी कोशिशूं त थियूं आहिनि, पर जेकॾहिं हीउ आउटब्रेक थी वियो सॼे पाकिस्तान में त पोइ मुस्तक़बिल कीअं था ॾिसो पिया? हाणे हिन जो घण पासाओ सुवालु आहे। बेसिकली हिन महिल जेको दुनिया जा अंग अखर ॿुधाइनि था असांखे यूनिसेफ वारा, उहे ॿुधाइनि था त लॻभॻि 7 करोड़ माण्हुनि जे इफेक्ट थियण जो ख़दशो ज़ाहिर कनि था, थी सघनि था। यानी 7 करोड़ सॼी दुनिया इन में लॻी पई आहे त माण्हुनि खे महदूद कजे ऐं घटि खां घटि इफेक्ट माण्हू थियनि। इन में हिन कोरोना वायरस हिकिड़ी ख़राबु ॻाल्हि इहा आहे त उहो तेज़ी सां फैलिजे थो, पर उनजी हिकिड़ी वरी ख़राबु जेका चङी ॻाल्हि जंहिंखे खणी चऊं त उहो आहे ज़ाहिर आहे ज़ुकाम आहे, नज़लो आहे, खंघि आहे, बुख़ार आहे। हाणे उनखे उन सां जेको माण्हू जेके कैजुअलिटीज़ जेके थियनि थियूं उहे माण्हू थियनि था जेके या त कमज़ोर आहिनि जिस्मानी तौर ते, या जेको आहे सो पोढ़ा आहिनि सफ़ा वीचारा, या अॻिनी उहे बीमार आहिनि, या वरी सफ़ा नंढड़ा ॿार आहिनि 9 सालनि खां घटि उमिरि जा नंढड़ा ॿार जंहिंजी इम्यूनिटी घटि आहे। सो तंहिंजे करे जेकॾहिं माण्हू वटि इम्यून पावर आहे इन मां आराम सां बची सघिजे थो। ऐं इहे चाइना में जेके अंग अखर आया आहिनि उनमें तक़रीबन 80,000 जे लॻभॻि माण्हू सिहतयाब थी घरनि में वेठा आहिनि ऐं उहा पुरसुकून ज़िंदगी गुज़ारनि था। सो तंहिंजे करे हिन खां ख़ौफ़ खाइणु, बौखलाहट पैदा करणु, अफ़रा तफ़री पैदा करणु हिन जो इलाजु नाहे।
हिन जो इलाजु आहे माण्हू पाण खे रिलैक्स रखे ऐं ईज़ी रहे ऐं उहे खाधा खाए। मिसाल मुङनि जी दाल आहे, जेकॾहिं माण्हू मुङनि जी दाल खाए थो त उन सां उनजी इम्यूनिटी वधी सघे थी। विटामिन सी वारियूं शयूं जेको माण्हू खाई सघे थो, की टेबलेट मिलनि थियूं, उहे खाईंदो त पंहिंजूं इम्यूनिटी वधाए सघे थो। हिन सां मुक़ाबिलो कंदी माण्हू जी इम्यूनिटी, ऐं ख़ुदि जॾहिं माण्हू रिलैक्स रहे थो त उन वक़्तु उन जी माण्हू जी इम्यूनिटी वधियलु हुजे थी, वधे थी। त तंहिंजे करे हिनखे पुरसुकून नमूने सां ऐं ज़ाहिर आहे हिकिड़ो मसइलो आहे साम्हूं आयो आहे, उनखे फेस करिणो आहे ऐं हिकिड़े पीसफुल तरीक़े सां ऐं पुरसुकून तरीक़े सां काम कूल रही ऐं हिनखे जेको आहे सो माण्हू कोशिशि करे त महदूद करे, कोशिशि करे त सिर्फ़ु पंहिंजे घर में रहे ऐं अहिड़ा खाधा खाए जंहिंसां इम्यूनिटी जेको आहे सो माण्हू जी वधे, त उन सां हिनखे मुंहुं ॾेई सघिजे थो। अच्छा, हिकिड़ो माण्हू जेको सम्झे त मूंखे ज़ुकाम आहे या मूंखे अहिड़े क़िस्म जा सिम्पटम्स जेके उन में ज़ाहिर थियनि, उहो पंहिंजे पाण खे लिकाए घर में आइसोलेशन में वेही या कंहिं डॉक्टर सां रुजू करे। हाणे ॾिसो, हर ज़ुकाम या खंघि इहो ज़रूरी न आहे त उहो कोरोना हुजे, पर हाणे जेकॾहिं असां वटि ही मौसम जी तब्दीली जे करे खंघि ज़ुकाम बि जाम आहे ऐं जेकॾहिं हर खंघि ऐं ज़ुकाम वारो जेकॾहिं वञणु शुरू कंदो इस्पतालुनि में, त इस्पतालुनि वटि असां वटि अहिड़ी सहूलियत आहे ई कोन जो उन जूं कोरोना जूं के टेस्टूं थी सघनि। सो तंहिंजे करे जंहिंखे फ़िलहालु जेकॾहिं इनिशियल पोज़ीशन ते कुझु आहे त उहो घटि में घटि उहो पंहिंजे घर में पाण खे महदूद करे ऐं उन जो जेके रेजिक्स जूं जहिड़ियूं टैबलेट्स या खंघि जूं जेके टैबलेट्स आहिनि या इम्यूनिटी वधाइण जूं टैबलेट्स उहे खाए ऐं अहिड़ा खाधा खाए जंहिंसां उनजी इम्यूनिटी वधे। पर जेकॾहिं सूरत हाल क्रिटिकल थी वञे थी, पोइ लाज़मन उनखे जेको आहे डॉक्टर ॾे ज़रूरु वञणु घुरिजे। सही, पर हीउ जेको चवंदा हथ धो, हा, इन जी केतिरी अहमियत आहे? इन जी अहमियत सभ खां वॾी अहमियत इन जी आहे। रुगो हथ न धो, पर घर में जेके बि सरफेस, मिसाल हाणे हीउ कोरोना वायरस जो जेको चवनि था, त उनजो वज़न जेको आहे उहो एॾो आहे जो हीउ हवा में नथो उॾामे। हीउ या त ज़मीन ते वेही रहे थो या टेबल ते वेही रहंदो या तव्हां दरवाज़े हथु लाहींदो त दरवाज़े खे चिमिड़ी पवंदो, यानी हीउ सरफेस ते रही सघे थो। ऐं सरफेस ते रहण जे करे कोशिशि इहा करे जेके सरफेस क्लीनज़र मिलंदा आहिनि डिटोल जा, इहे उन्हनि जा पाणी में उहो विझी उनखे मिलाए उहे स्प्रे करे पंहिंजे दरवाज़नि जे जेके लॉक्स आहिनि, फर्श धोए, टेबलूं धोए, दरियुनि खे उहे माण्हू उनखे स्प्रे कंदो रहे ऐं पंहिंजा हथ हर मां त चवां थो त हर कलाक खां पोइ डिटोल साबुण सां, हे त 30-20 सेकेंड चवनि था, पर हिकिड़ो मिंट बि वॾो टाइम कोन्हे, हिकिड़ो मिंट जेके हर कलाक में असां पंहिंजा हथ धोऊं त मां सम्झां थो हिन इलाही असां बची सघूं था। ऐं समूरनि पंहिंजे ॿारनि खे ख़ासि करे इहा तवजो ॾियूं, कोशिशि कयूं त ॿार घटि ॿाहिरि निकिरनि, पर जेकॾहिं को बि माण्हू ॿाहिरां अचे थो त उनखे पहिरियां इहो चइजे, गुज़ारिश इहा कजे, बाबा पहिरियां ही वॉश बेसन आहे, हीउ साबुण पियो थी, हिन सां 1 मिंट पूरो हथ धो, पोइ अची वेही त कचहरी था कयूं। सो हथ धोइण सां इहो ख़तमु थिए थो साबुण सां, ऐं जेके बि सरफेस ते शयूं उन सां उहो ख़तमु थी सघे थो। ऐं इहो ई हिकिड़ो वाहिद तरीक़ो आहे हिन जो सफ़ाई घर जी।